दिगड़ी भरसा ॻोठ चांदमारी फ़कीर मोड़ पठान कॉलोनी ॻोठ इसहाक ख़ास किली समेत मुख़्तलिफ़ ॻोठनि में समाजी तंज़ीम पाकिस्तान एजुकेशन हेल्थ फाउंडेशन जे तावन सां ॻोठाणनि लाइ पीअण जे मिठे पाणी लाइ नलका लॻाया विया। समाजी तंज़ीम जे सदर नाज़िया आराइन मुख़्तलिफ़ ॻोठनि में लॻल नलकनि जो इफ़्तिताह करण बाद सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान एजुकेशन हेल्थ फाउंडेशन उहा ॻाल्हि महसूस कई त मिपो ख़ासि ज़िले में पाणी जी खोट सबबि दिगड़ी जे आसपास जे ॻोठनि में रहंदड़ हारी मज़दूर ऐं ॿिया ॻोठाणा पीअण जे साफ़ पाणी लाइ सख़्त परेशान हुआ। असांखे नलका लॻाए पीअण जे पाणी जी सहूलियत ॾिनी जंहिंसां सभई ॻोठनि खे पाणी जी सहूलियत फ़राहम थी। हिन जो त हिन नेक कमु असां सां सिंध हुकूमत या वफ़ाक़ तरफ़ां को बि तामुन नाहे थियो। असां आवाम खे मिठे पाणी जो बोर कराए मुफ़्त नलका लॻाए ॾिना। यूसी जे काउंसलर नौजवान असद आराइन जो चवणु हो त हिन खां अॻु ॻोठनि जूं औरतूं परे परे खां पीअण जो पाणी भरण लाइ वेंदियूं हुयूं, जंहिं करे सख़्त परेशानी खे मुंहुं ॾियणो पवंदो हो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।